तौर ते सिंध गवर्नमेंट जेका घणो करे सिंध जे ज़िंदगी ऐं बहुत वारे मसइलनि खां लातालुक या फ़क़ति पंहिंजे वापार ऐं कारोबार ख़ातिर या पंहिंजा बिब भरण ख़ातिर हू पंहिंजो किरदारु अदा कंदी आहे। ऐं उन में शुरूआति में जेको हुन किरदारु अदा कयो वफ़ाक़ी ऑर्डिनेंस जी सहूलियतकार वारो किरदारु अदा कयो। उन्हनि खे NOC ॾिनऊं ऐं पोइ जॾहिं सॼी सिंध जे माण्हुनि ख़ासि तौर ते कॉमपर्स धुरियुनि साथियुनि ऐं पार्टियुनि जो जॾहिं रद्दमल साम्हूं आयो ऐं सिंध में कावड़ जी जेका शदीद लहर पैदा थी तॾहिं हुननि सिंध असेंबली ताईं उन ऑर्डिनेंस खे जेको आहे त मुखालफ़त कई आहे ऐं ऑर्डिनेंस मुकमिल तौर ते ॾाढ ते जिबर ते ऐं गहराइनी तौर ते हुन ऑर्डिनेंस नाफ़िज़ कयो आहे जंहिंखे सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। ऐं 15 तारीख़ कराची में सॼी सिंध गॾु थी करे वफ़ाक़ खे इहो पैगाम ॾींदासीं त असां अहिड़े ऑर्डिनेंस खे असां अहिड़े कंहिं बि नादरी हुकुम खे जेको आहे क़बूल करण लाइ तयारु न आहियूं जेका असांजे सिंध वतन जो जेको आहे ज़मीन उन ते ॿियनि जो कब्ज़े खे जेको आहे जाइज़ करार ॾींदो अहिड़ो हुकुम को बि क़बूल न कंदासीं। ऐं सॼी सिंध ॾिसंदी त 15 तारीख़ गवर्नर हाउस ऐं वज़ीर आला हाउस जे साम्हूं कीअं न शानदार जेको आहे त ॿधी जो मुज़ाहिरो थिए थो ऐं सिंधी माण्हू मुकमिल तौर ते उते शरीक थींदा ऐं शरीक थी करे वफ़ा खे ॿुधाईंदा त सुधरी वञो, सोच खां कमु वठो ऐं अकुल खां कमु वठो, न त सिंधी माण्हू अॼु जेको आहे रोडनि ऐं रस्तनि ते धरणा था हणनि सुभाणे ईअं न थिए त तव्हांजा वेंदड़ सभु रस्ता जेको आहे मुस्तक़िल तौर ते बंदि करे छॾियो।